अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सिंध में सावणी जी बरसाति तबाही आणे छॾी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां वसकारो जारी। हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि, फ़सलनि खे बि नुक़सानु, बिजली गैस जी फ़राहमी मुअतल, माण्हुनि खे ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियणो पइजी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घरनि जूं छितूं किरण सबबि 2 ॿारनि समेत वधीक 5 ॼणा फ़ौत। थाणे बुला खान जे ॻोठु अली नवाज़ बुरफ़त में घर जी छित किरण जे नतीजे में 65 वरनि जो अली मोहम्मद बुरफ़त ऐं संदसि नौं फ़ौत थी विया। दरिया खान मरी में घर जी छित किरण सबबि ॿारड़ी तुफ़ैला अजल जो शिकार। समद मरी, तुफ़ैल नसीबा मरी ज़ख़्मी। बाहू खोसो भरिसां ॻोठु शाह दोस्त बंगलाणीअ में घर जी छित किरण सबबि 50 वरनि जी आशिया ऐं संदसि पोटो महमूद दबजी फ़ौत थी विया। नौशेरो फ़िरोज़ जी सिविल इस्पताल में बरसाति जो पाणी दाख़िल, इस्पताल जो अङण ऐं वार्ड भरिजी विया। बिरिया ठारो शाह, पंदेडन कंडियारो ऐं फुल में बरसाति। काज़ी अहमद सरकन, धड़ो, जाम साहब ऐं पांदी में बि वसकारो। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।